Audio Jungle. Audio Jungle. ताल के रोड़ीअ जे ॻोठ वाह बिरला जो समाजी अॻवान वॾेरो नेक मोहम्मद बिरलो, डाखाणी जे मौज़ूद शख़्सियत वॾेरो ख़ैर मोहम्मद फुलपोटरो, उस्ताद लाल बख्श फुलपोटरो, सजाद अली फुलपोटरो, नंढड़ा अलीदुर फुलपोटरो, अलीगवर फुलपोटरो, उस्ताद मोहम्मद आदम कांधड़ो ऐं रेडियो नेटवर्क रोड़ी जी टीम, मेज़बान ऐं पेशकार GM कांधड़ो ऐं आरजे फरहान अली मल्हा जन खे आजियाणो ॾिनो। उन मौक़े ते मुशाइरे जी निशस्त थी गुज़री। उस्ताद मोहम्मद आदम कांधड़ो, शाइर GM कांधड़ो, फरहान अली मल्हा, राशिद गुल कांधड़ो, हिज़बुल्लाह गांगरो जन शायरी पढ़ी। उन मौक़े ते शाहिद हुसैन बिरलो, जाहिद हुसैन बिरलो, नवीद मुस्तफ़ा कांधड़ो, एहसान अली कांधड़ो, अयाज़ अली कांधड़ो ऐं ॿिया केतिरा ई आजियाणे वारे प्रोग्राम में शामिल हुआ ऐं आख़िर में लंच जो पिणु बंदोबस्तु कयो वियो।